उन्हनि खे रिज़्क़ बि अता कंदो कंहिंखे जवाब ॾियो कंहिंखे ही नेमतूं मिलंदियूं आहिनि जेके अल्लाह जे क़ुरान खे आवाज़ बंदि करे शौक़ सां ॿुधंदा आहिनि। छा खे ॿुधंदा आहिनि? अल्लाह जे क़ुरान करीम खे शौक़ सां ॿुधंदा आहिनि। अॻियों अञा आशिकाना जुमिलो अर्ज़ कयां, आशिकाना जुमिलो इहो अर्ज़ थो कयां त कहिड़े शौक़ सां ॿुधंदा आहिनि। उन्हनि जे दिल में ख़याल ईंदो आहे जंहिं करीम रब जे क़ुरान जी तिलावत हली रही आहे, ही उहो रब जो क़ुरान आहे जंहिंजे हरफ हरफ मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जे लबड़नि खे चुमियो आहे। सुभान अल्लाह। जंहिं क़ुरान करीम जे हरफ हरफ अल्लाह केतिरा दफ़ा ज़ुबान मुस्तफ़ा तां आवाज़ आयो आहे, हुज़ूर जे लबड़नि तां आयो आहे, हुज़ूर जे ज़ुबान मां आयो आहे। सवली सिंधीअ में हुनूर जन जा भा सम्झाई अल्लाह जी ज़ात तोखे काबतुल्लाह जो तवाफ़ नसीब करे, ख़ुदा करे उते पहुची त तोखे ख़बर पवे त जेको उम्र करण वारो या हज करण वारो जेॾी महिल तवाफ़ काबा शुरू कंदो आहे केॾी जान जी बाज़ी लगाईंदो आहे त हर सूरत में वञी हिजरे असवद खे हिकिड़ो दफ़ो चुमी ॾियां। छाजे करे हिकिड़ो दफ़ो चुमी ॾियां? ही उहो हिजरे असवद आहे जेको जन्नत मां आयल पत्थर आहे। इन पत्थर खे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा हिकु दफ़ो लबड़नि सां चुमियो आहे। काबे जे दीवार में लॻल पत्थर खे आयो जन्नत मां चुमियो हुज़ूर हिकिड़ो दफ़ो। ओ फ़क़ीर कॾहिं सोचो अथई त तुंहिंजे घर में जेको क़ुरान पियो आहे उहो मुंहिंजे मुस्तफ़ा जे ज़ुबान खे केतिरा दफ़ा चूसे पहुतो आहे? इन क़ुरान खे सम्झ त सही आहे। क़ुरान पढ़ंदा हो दुआ कबूल ईअं थी सघे थो? जवाब ॾियो ईअं थी सघे थो क़ुरान पढ़ूं दुआ कबूल न थिए? थी नथो सघे। पर असां क़ुरान पढ़ूं बि त सही न, असां रब जो क़ुरान पढ़ूं बि त सही न। क़ुरान अॻियों खुली ॿाए तूं छोकिरी ही कमु करे वठिजां, वरी ॿाए तूं बाबा ॾिस ॿार छो पे थो रोए, वरी ॾे ढराए त ईअं क़ुरान न पढ़बो आहे। मुंहुं क़ुरान में हुजे, हथनि में क़ुरान हुजे, साम्हूं क़ुरान हुजे, दिलि तुंहिंजी घर जे चइनी कुंडनि में हुजे। क़ुरान ईअं कोन पढ़बो आहे, क़ुरान ईअं पढ़बो आहे जो ज़ुबान बि हली रही हुजे, दिलि बि उनखे तस्लीम करे रही हुजे। इक़रारुम बिल लिसान व तस्दीकुम बिल क़ल्ब। बिल्कुल ये कुरान पढ़ जिया मौला अली सोहणे फरमाए। सुभान अल्लाह। सोहणे शेर खुदा फरमायो जॾहिं मां अली जे दिल में ख़याल ईंदो आहे त मां पंहिंजे करीम रब सां कचहरी कयां। शेर खुदा फरमाए तो जॾहिं मां अली जे दिल में ख़याल ईंदो आहे मां करीम रब सां कचहरी कयां, मां मुसल्ले ते भी नमाज शुरू कंदो हां। सुभान अल्लाह। अल्लाह सां कचहरी करण ला मुसल्ले ते भी नमाज शुरू कंदो हां। जॾहिं मां अली जी दिल चवंदी आहे अॼु दिल खोले मालिक जूं ॻाल्हियूं ॿुधां त मां सुहिणो क़ुरान करीम पढ़ण शुरू कंदो हां। सुभान अल्लाह। मां अवां खां सवाल थो कयां जेकी जंहिंजी ॻाल्हि कन ते पहुची रही हुजे उन ॻाल्हि जी अहमियत वधीक आहे या जेको आई आहे उन जी वधीक आहे? ॻाल्हायो मुंहिंजा यार, इन हक़ीक़त खे सम्झो ऐं सुञाणो मुंहिंजा मुस्लमान भाउ। मां इहे तमामु क़ुरान करीम जूं आयतूं पढ़ी वरी मां तोखे वापसि पंहिंजी जॻह ते मोटाए वठी हलां त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़ुबान मां पोइ निकिरंदी दुआ अॻे ई क़बूल थींदी। कहिड़ी सूरत में? जॾहिं बि रब जे क़ुरान जी तिलावत करी अखियूं तुंहिंजूं क़ुरान करीम में हुजनि। बीबी राबिया बसरीअ खे बुखार थियो कंहिंखे? ॻाल्हायो त मां खुला, ॻाल्हायो त मां खुला। बीबी राबिया बसरीअ
बसरीअ खे बुखार थियो। याद रखो मुंहिंजा दोस्तो, चोर चोर सां मिलंदो आहे, चोरीअ जूं ॻाल्हियूं कंदो, भाॻियो भाॻे सां मिलंदो, भाॻियनि जूं ॻाल्हियूं कंदो। पर जॾहिं मुस्तफ़ा जा दीवाना मिलंदा आहिनि त हुज़ूर जे दरबार जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। जेको जितां जो पंधियड़ो हूंदो आहे उहो पंहिंजे प्यार जूं ॻाल्हियूं कंदो आहे, उहो पंहिंजे यार जूं ॻाल्हियूं कंदो आहे। बीबी राबिया बसरी खे बुखार थी पियो। ख्वाजा हसन बसरी खे ख़बर पई, पुछण त दुनिया जा कई माण्हू आया, कई औरतूं आयूं, सभु का तबियत पुछंदी वई। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इज़हार हमदर्दी कंदी वई, छो त बुखार शदीद आहे। जेॾी महिल ख्वाजा हसन बसरी आयो आहे, निहारे चवे थो राबिया जी सुहिणा हसन, बुखार त आयो आहे, पर बुखार अचण जो सबबु कहिड़ो आहे? सुभान अल्लाह। जागो था मुंहिंजो दोस्तो, बुखार त आयो आहे, मगर बुखार अचण जो सबबु कहिड़ो आहे? बीबी राबिया बसरी जवाब थी ॾे, ऐं अल्लाह जा सालिबाना हसन बसरी, मां अल्लाह जे क़ुरान जी तिलावत पे कई। जॾहिं इन आयत करीमा ते पहुतसि, الذين آمنوا وعملوا الصالحات لهم جنات تجري من تحتها الأنهار. جڏهن ما دوران तिलावत कुरान करीम जे इन आयत ते पहुतसि, जन्नत जो ज़िक्र मुझे यादो थियो। मुझे दिल में रुगी जन्नत जो ख्याल आयो। सुभान अल्लाह। अखियूं खोल मुसलमान, छा जो ख्याल आयो? जन्नत जो ख्याल आयो। जीअं जो मूंखे जन्नत जो ख्याल आयो, कुरान करीम मुझे आलो पयो हो। मूंखे ईअं महसूस थियो त कुरान जे हेठां सॼी जन्नत मुंहिंजे अखियुनि जे आलो बीठी आहे। मां कुझु घड़ियुनि जे लाइ, कुझु मिंटनि जे लाइ ज़हनी तौर ते उन जन्नत जे उन हूरुन में, उन जन्नत जे ग़िलमाननि में, उन जन्नत जे अल्लाह वारनि नेमतुनि में कुझु घड़ियूं सेकंड रुगी गुम थी वयसि। आवाज़ आयो राबिया, दावा थी करी त हीअ दिल अल्लाह जी आहे। जन्नत जे ज़रे खे ॾिसी वरी दिल जन्नत में तो लॻाए छॾी आहे। कंहिंखे आवाज़ आयो? तोखे मूंखे छो नथो अचे? क़ुरान पढ़ंदे पिया कचहरी कयो, तोखे मूंखे आवाज़ छो नथो अचे? अचे थो, मगर ॿुधण वारा कन ई कोन्हनि। ॿुधण वारा कन ई कोन्हनि के ॿुधंदा उहे आहिनि जिन खे रब कन अता फरमाईंदो आहे। कॾहिं सोचो अथव पखी घरड़ो ठाहींदा आहिनि, पखीअ जे घर ठाहिण लाइ बहितरीन जॻह कहिड़ी आहे? वण। कहिड़ो, कहिड़ी जॻह? ॻाल्हायो, कहिड़ी जॻह? वण। कॾहिं मुक़ाम में वञी ॾिसो त वण घणा आहिनि, ॾिसो त किथे को पखीअ जो घर आहे? जवाब एतिरा वॾड़ा वेठा चो असां वेंदा आहियूं मुक़ाम में 12 महीने हो, मारम महीनो थींदो आहे त मुक़ाम में वेंदा हो। बाबे जे क़बर ते थोरो पाणी हारे बाबे ते थोरो करे मोटींदा हो। ओ मुसलमानो, ओ मुसलमानो, ओ मुसलमानो, इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो, मन ज़ार क़बर वालिदैहि औ अहदुहुमा कुल्लु यौम जुमअतिन गुफ़िर लहू कुतिब बर्रा। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, जेको शख्स हर जुमे जे दिहाड़े अबे अम्मा जे कब्र जी रुगी ज़ियारत कंदो, मुंहिंजो रब उनखे पंहिंजे नेकनि में लिखराए छॾींदो। सुभान अल्लाह। अबे अम्मा जे कब्र जी रुगी जुमे जी ज़ियारत कर। पढ़ण बि ॻाल्हि आहे, तिलावत बि ॻाल्हि आहे, रुगी ज़ियारत कर वञी त मुंहिंजो करीम रब तुंहिंजा गुनाह बि मुआफ़ करे, तुंहिंजो नालो बि नेकनि में लिखराए। पर असां ही बि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अहसान आहे इमाम लजपाल हुसैन पाक जो, जंहिं करबला जे मैदान खे सजायो, जो 7-8 तारीख़ तोखे असांखे हयात हुजे, वञो बाबे जे कुटीअ ते पाणी वञी ज़रूरो त हारी अचूं। ओ मुसलमान, कबरनि ते वञण, अबे अम्मा खे यादि करण, उन जे लाइ दुआए मग़फ़िरत करण, मुझे करीम आका अलैहि सलातो सलाम उन्हनि खे ख़ुशख़बरियूं ॿुधाए छॾिया। सुभान अल्लाह।
बहरहाल मुंहिंजा दोस्त मार्ज़ पे कयो त मुकाम में वण हूंदा आहिनि, पखियुनि जा घर आहिनि। ॻाल्हायो त सही, छो कोन्हनि? पखी त घर ठाहींदो ई उन जगह ते आहे जंहिं जगह ते उनखे तहफ़ुज़ मिले। वण खां वधीक उन जी लाइ हिफ़ाज़त वारी ॿी काई जाइ नाहे। मगर पखी मुकाम में अंदर वण में घर छो नथो ठाहे? ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इन करे जो जेको क़बरुनि ते अज़ाब हलंदो आहे इंसान ऐं जिन्ननि खां सवा ॿी मख़लूक़ात ॾिसंदी आहे। असां तुंहिंजो नौजवान बात पटियो छोरो क्रिकेट भी खेॾे वञी मुकाम में, मोबाइल भी हलाए वञी मुकाम में, नशो भी लिकी करे वञी मुकाम में। उनखे हया नाहे, उनजी तरबियत नाहे, उनखे तालीम नाहे त ही जेको कब्रिस्तान आ, ही जेके मज़ारुन वारा आहिनि, इते इहो अमल नाहे करणो। मज़ारुन ते ईंदा कयो, कब्रिस्तान में ईंदा कयो, इबरत हासिल कंदा कयो, अल्लाह जो क़ुरान पढ़ंदा कयो। जेकॾहिं अल्लाह जो क़ुरान न अचे त ज़िक्र अज़कार कंदा कयो। जे ॿियो कुछ भी नथा करे सघो, कंहिं साए वण जूं टारियूं पटड़े अचो, साए वण जा पन पटे अचो, मज़ारुन ते रखंदा वञो। जेसी उहे साबा हूंदा, अल्लाह जो ज़िक्र कंदा रहंदा, उन क़बर वारनि तां अज़ाब टरंदो वेंदो। उन्हनि ते भी यार राज़ी त तो ते भी सुहिणो राज़ी थींदो वेंदो। ऐं पंहिंजे तरफ़ां नथो चवां, दिलि चाहे थी ॿ चार ॻाल्हियूं सम्झाए वठां। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, मुंहिंजा महबूब मदीने जा मीर अलैहि सलातो वसलाम पंहिंजे सवारीअ ते सवार आहिनि। हुज़ूर जॾहिं गुज़र थियो आहे हिकिड़े इलाइक़े मां, गुज़रंदे मुक़ाम खां गुज़र थियो, ॿिनि क़बरुनि जे विच ते मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जी सवारी बीही रही। हुज़ूर सवारीअ ते सवार हुया, हुज़ूर जी सवारी बीही रही। कुर्बान वञा इमा आमिना जे लाल जे मथां, मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जो जंहिं सवारीअ ते कदम लॻंदो आहे, मुंहिंजो अल्लाह उनखे भी ज़मीन जा अंदरियां राज़ ॾेखारे छॾींदो। मुंहिंजा मदीने जा महबूब पंहिंजे सवारीअ तां लथा, बीही ॿिनी क़बरुनि जे विच में पंहिंजे सहाबा खे फरमायो, साम्हूं वण जी टारी पटे अचो। हुज़ूर जा ग़ुलाम वया, खजीअ जो हो या जेको भी हुयो, उन वक़्त में कुछ का टारी कटे आया। मुझे करीमा का फरमायो उनखे ॿ हिस्सा कयो। हुज़ूर ॿ हिस्सा करण फरमायो। उन मां हिकिड़ो हिस्सो हिकिड़ी क़बर ते, ॿियो हिस्सो ॿी क़बर ते। हुज़ूर जा सहाबी ॾिसंदा रहिया। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ईअं करी जॾहिं कंहिं जगह ते मुझे महबूबन क़याम फरमायो त मुझे मुस्तफ़ा जे सहाबा जी तबीयत हुई। जॾहिं बि का नई ॻाल्हि थींदी हुई, को न को बहानो करे महबूबन खां अर्ज़ करे पुछंदा ज़रूर हुया। ए हुज़ूर जे सहाबा जो उम्मत मुस्तफ़ा ते एहसान आहे। कोई मञे या न मञे, मुस्तफ़ा जे सहाबा जो उम्मत मुस्तफ़ा ते एहसान आहे। नंढी वॾी ॻाल्हि हुज़ूर खां पुछंदा हा, मुंहिंजा महबूब बयान कंदा हा जो अॼु तूं मस्जिद जामे मस्जिद में ॿुधी रहियो। मुझे मदीने जे मीर फरमायो पंहिंजे ग़ुलामन के, पंहिंजे सहाबन के, इन ॿिनि क़बरुनि वारनि ते अज़ाब हली रहियो हो। छा हली रहियो हो? अज़ाब। इन हदीस सॼी खे बयान कयां या थोड़ी मुख़्तसर कयां? जल्दी ॿुधायो, टाइम थोड़ो थो मूं वटि। सॼी बयान कयां या थोड़ी बयान कयां? सॼी बयान कयां। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, इन्हनि ॿिनि क़बरुनि ते अज़ाब हली रहियो हो। अगर उहे चाहीन हाँ, तवज्जो, अगर उहे चाहीन हाँ त दुनिया में कोशिश करे इन अज़ाब खां बची सघन हाँ, मगर कोशिश न कयूं जंहिंजे करे अज़ाब हली रहियो हो। मां मुस्तफ़ा इन साए वण जी टारी ॿ टुकड़ा करे ॿिनि क़बरुनि ते इन करे रखी, जेसी इहा टारी साई हूंदी अल्लाह जो ज़िक्र कंदी रहंदी। ज़िक्र खुदा जो क़बर ते हलंदो रहंदो। क़बर जे मथां अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो रहंदो। नुज़ूल खुदा रहमत थींदी
थींदी रहंदी अज़ाब फींदो रहंदो ओ मुंहिंजा दोस्त अञा थोरो अॻियो जुमिलो चवण खां पहिरीं मां तोखे बिहारे इहा ॻाल्हि सम्झाइण थो चाहियां जंहिं महबूब मुस्तफ़ा जे हथड़नि सां रखियल टारीअ सां अज़ाब टरी सघे थो उहो मुंहिंजो मुस्तफ़ा हथड़ा खणे त अज़ाब टरे हा या न टरे हा जवाब ॾियो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजो हबीब हथड़ा खणे हा अज़ाब टरी वञे हा मगर मुंहिंजे करीम आका जे ज़ात साई टारीअ खे रखण छो फरमायो सवली सिंधीअ में चयो त मुंहिंजे मुस्तफ़ा खे पढ़ाइण वारो ॿुधाइण वारो रब्बे ख़ालिक़ काइनात मुंहिंजो करीम मुस्तफ़ा ॼाणे पियो त मुंहिंजे उम्मत जे मथां फितने जो दौर ईंदो मुंहिंजा उम्मती नशे खे न सम्झी सघंदा आकर बतन जूं टबियूं खणंदा वञी मज़ारुनि ते ॿारींदा उन्हनि खे मां मुस्तफ़ा ॿुधाए वञा त न आकर बतन जे टबियुनि जे ॿारण सां न क़बर वारे खे तकलीफ़ ईंदी न सवाबु थींदो पर जेकॾहिं तव्हां इन जे जॻह ते गुलाब जा गुलड़ा या साई टारी रखंदो ओहा ज़िक्र कंदी क़बर वारो आज़ाद थींदो रब तव्हां जा बेड़ा पार करे छॾींदो अञा बगियो जुमिलो मुंहिंजा दोस्त पण भले सॼी ज़िंदगी हुज़ूर जे मस्जिद नबवीअ में नंढड़ो थी वॾो थिए उहो वण हूंदो या अशरफुल मखलूकात जल्दी ॿुधायो भला जे कॾहिं को वण जो बूटो खाने काबा जे दरवाज़े ते लॻल हुजे नंढड़ो थी वॾो खाने काबा में थे तयार थी वियो पोइ बि उहो वण हूंदो या अशरफुल मखलूकात सोच मुस्लमान वण भले सॼी ज़िंदगी काबे जे दरवाज़े ते तयार थे पोइ बि वण हूंदो इंसान थी कोन सघंदो अशरफुल मखलूकात थी कोन सघंदो पर हिकिड़ो इंसान भले जबलनि में ॼमे भले झंगलनि में ॼमे पर उहो अशरफुल मखलूकात समझो वेंदो जेकॾहिं हिकिड़े वण जे टारीअ जे रखण सां अल्लाह क़बर जो अज़ाब माफ़ थो फरमाए त जेकॾहिं अशरफुल मखलूकात इंसान हुज़ूर जो उम्मती हुज़ूर जो दीवानो क़बर जे मथां बीही रब जो ज़िक्र करे हुज़ूर जो दुरूद पढ़े रब जो क़ुरान पढ़े कसम थे खुदा जो क़बर तो अज़ाब लहंदो या कोन लहंदो जवाब ॾियो मुंहिंजा दोस्तो लहंदो या कोन लहंदो छो त इंसान अशरफुल मखलूकात 18,000 मखलूक में अगर अल्लाह का इज्जत वारी शे बनाई आहे तो उनजो नालो हज़रत इंसान चओ हज़रत इंसान मां नथो चवां लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम सोहणो केरा इंसान जवाब दे सभिनी में सोहणो केरा हज़रत इंसान अशरफुल मखलूकात पोइ पेर मोटी उन जगह ते हला ओ दुआ न घुरण वारा क्रिकेटियूं मुकामनि में खेलण वारा मोबाइल ते वञी टिकटॉक मुकाम में हलाइण वारा या वञी ॿियो को कमुकार मुकाम में करण वारा खबरदार थी मुकाम में लही त कोशिश करे कहीं क़बर ते भी पैर बग़ैर ज़रूरत जे न ॾिजा मुकाम में वञी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह क़ुरान में छा फरमा अल्लाह को मुतकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर तव्हांखे घणाई अचे हिर्स गाफ़िल कयो ही कयो रब चवे थो हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर ईंदे वींदे क़बरनि खे ॾिसंदा हो अव्हांखे ख़्याल नथो अचे त हिकिड़े ॾींहुं असांखे बि मिटीअ में मिटी थियणो
ऐ मुझा दोस्त अजीज मां वरी अञा अॻिते अर्ज़ कयां त मां अर्ज़ कयो त अल्लाह जा मलाइक कंहिं पैदा कया चओ अल्लाह ॻाल्हायो कंहिं पैदा कया अल्लाह उन्हनि जी ड्यूटी अल्लाह कहिड़ी लॻाए जो जंहिंजी जेका ड्यूटी लॻाई आहे उहा ड्यूटी बि अदा करे रहियो आहे अल्लाह जी हम्दो सना बि करे रहियो आहे हज़रत मीकाइल जी ड्यूटी तूफ़ान हलाइण मींह वसाइण अल्लाह जो ज़िक्र करण हज़रत इसराफील जी ड्यूटी अल्लाह जे हुक्म सां क़यामत जे ॾींहुं सूर फूकण हज़रत इज़राईल जी ड्यूटी अल्लाह जो ज़िक्र करण अल्लाह जे कायनात जा रूह कब्ज़ करण हज़रत जिब्रील जी ड्यूटी अल्लाह जा पैगाम अल्लाह जे पाकीज़ ज़बाननि ताईं खणी पहुचाइण अॻियों जुमिलो ॿुधो जेका मूं क़ुरान करीम जी आयत तिलावत कई ज़रा गौर कजा मुस्लमान त तूं केॾो खुश नसीब है अल्लाह फरमायो अल्लज़ीन यहमिलूनल अर्श व मन हौलहु युसब्बिहून बिहम्दि रब्बिहिम अल्लाह फरमाए जेके मां अल्लाह जा मलाइका बा अल्लाह जे अर्श के चैनी तरफन का फिरियो बीठा हन मां अल्लाह जे अर्श के घुमन था पिया मां अल्लाह जो ज़िक्र कन था पिया मां अल्लाह जो हम्द कन था पिया मां अल्लाह जी तस्बीह पढ़न था पिया मुझा अल्लाह से ॿियो छा था कन वाह वाह मुझा अल्लाह से ॿियो छा था कन मुझे बेनियाज़ रब फरमायो वयस्तगफिरून ऐं बख्शिश जी दुआ था घुरन मौला कंहिंजे ला था घुरन ओ मलाइकत पाक हन औलाद खां पाक हन शादिन खां पाक हन गुनाहन खां पाक हन बेफरमानन खां पाक हन गुनाह त कनी कोन था बख्शिश जी दुआ कंहिंजे ला था घुरन रब तो चवे त लिल्लज़ीन आमनू मलाइका मुंहिंजा अर्श मुंहिंजे के फिरंदा हम तो सना मुंहिंजी कंदा ऐं बख्शिश जी दुआ वरी ईमान वारन ला घुरंदा सुभान अल्लाह केर था दुआ घुरन मलाइका नौजवान सोच त सही तू असां निंडुन में पिया हूं फरिश्ता अर्श ते पिता तुंहिंजे असां जे लाइ दुआ घुरन तुझे असांजे बख्शिश जी दुआ ऐं तोखां थो पुछां को पंहिंजे अम्मा जे बख्शिश जी दुआ घुरंदो आहे को पंहिंजे अबे जे बख्शिश जी दुआ को पंहिंजे दोस्त जे बख्शिश जी दुआ छो घुरंदो आहे इन करे घुरंदो आहे जो उन सां ताल्लुक ॻाल्हायो जाने एतिरा थधा थींदो मां जल्द बस कंदोमांव मता पोइ बयार ॾियो केर कंहिंजे लाइ दुआ तॾहिं घुरंदो आहे जॾहिं उन सां ताल्लुक हूंदो आहे जेतिरो गहरो ताल्लुक हूंदो ओतिरियूं घाटियूं दुआऊं घुरंदो जवाब तॾहिं तो साम्हूं सां अर्श जे मलाइकनि जो कहिड़ो ताल्लुक वाह साईं वाह जवाब ॾियो मुस्लमानो जवाब ॾियो अर्श जे मलाइकनि जो तव्हां असां सां कहिड़ो ताल्लुक आहे जो हमदो सना मुझे करीम रब जी कन त उते घुमन अल्लाह जे अर्श ते चैनी तरफन खां दुआ वरी तुंहिंजे असांजे लाइ था घुरनि कहिड़ो ताल्लुक आहे उन्हनि जो कोन थो ॿुधाई मां थो ॿुधाई उन्हनि जो कोई तोसां मूंसां ताल्लुक नाहे उन्हनि जो ताल्लुक आहे त अम्मा आमिना जे लाल महबूब मुस्तफा सां तुझे मुझे करे नथा दुआ घुरन पर मुझे करीम मुस्तफा जे करे दुआ था घुरन उन्हनि खे ख़बर आहे कंहिंखे चओ अर्श जे मलाइकनि खे ख़बर आहे कहिड़ी ख़बर आहे जे अल्लाह खे राज़ी करणो आहे त उन जे महबूब खे राज़ी करणो आहे जे उन जे महबूब खे राज़ी करणो आहे त उन जे उम्मत जी ख़िदमत करणी आहे तू चवंदे त फ़कीर को न को दलील ॾे त मां फौरन तोखे अर्ज़ कयां हिक जे मिंट जे लाइ तू उन मंज़र ते हल जॾहिं अल्लाह तबारक व तआला जे ज़ात मुंहिंजे महबूब मुस्तफा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात खे अर्श मुअल्ला ते घुरायो आहे मेराज जी रात आहे जॾहिं सिदरा ते मदीने जा महबूब पहुचंदा आहिनि जिब्रील हुज़ूर सां गॾु हूंदो आहे जॾहिं मुंहिंजा आका सिदरा खां मथे हलंदा आहिनि जिब्रील ते बीही रहंदो आहे मुंहिंजा करीम आका फरमाईंदा आहिनि
हल जिब्रील चवंदो या रसूल अल्लाह एकड़े तिर जेतिरो भी हल दुस्त मुंहिंजा पर जली वींदा इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात उन वक्त भी जिब्रील तमाम मलाइकन जे सरदार के फरमायो ए खबर हली न तो सकी जेकरे को कम थे हाजत थई त बुधा जिब्रील इए कोन चयो त या रसूल अल्लाह मुखे 600 पर अल्लाह जे ज़ात दिना हन अल्लाह का दुआ घुरजो त रब मुंहिंजा पर वधाए अल्लाह मुंहिंजी ताकत वधाए अल्लाह मुंहिंजा दर्जात वधाए अल्लाह मुखे ही वधाए दे न जिब्रील अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो त जिब्रील के खबरा त अल्लाह राजी कीअं थींदो जिब्रील के खबरा खुदा राजी तॾहिं थींदो जॾहिं मदीने जो साईं राजी थींदो मदीने जो साईं तॾहिं राजी थींदो जॾहिं उन जे उम्मत सां प्यार कबो तवज्जो मुंहिंजा दोस्तो ओ मुझे मुस्तफा जे उम्मत का नफरत करण वारा मां पैद में थो अचा लेकिन जिब्रील के खबर आ त मुझो मुस्तफा तॾहिं राजी थींदो जॾहिं महबूब जे उम्मत सां प्यार कबो चवे तो या रसूल अल्लाह बाकी कुछ भी न खपे बस हिकड़ो नंढड़ो सवाल आ जॾहिं मैदान महशर खां क़यामत जो ॾींहुं अचे जॾहिं जन्नती जन्नत में वञनि दोज़खी दोज़ख में वञनि जॾहिं पुरसरात तां गुज़र थे या रसूल अल्लाह अल्लाह जी ज़ात उन ॾींहुं मूंखे इजाज़त ॾे पुरसरात जेका वार खां सन्ही आ जेका तलवार खां तिखी आ पर मां पंहिंजा विछाया मथों तुंहिंजा कलमे वारा गुलाम गुज़री वञी जन्नत में पहुंचने सुभान अल्लाह जवाब दे मुसलमान वाह वाह तुझे मुझे ला दुआऊं केर पियो घुरे ॻाल्हाए त सही यार मलाइकन जो भी सरदार वाह वाह मलाइकन जो भी सरदार छो पियो घुरे जो उनखे ख़बर आ उनखे ख़बर आ त जे अल्लाह के राज़ी करणो आ त महबूब मुस्तफा के खुश करण ज़रूरी आ ऐं जे महबूब मुस्तफा के खुश करणो आ त उन महबूब जे उम्मत के खुश रखण सुभान अल्लाह उन सां प्यार करण ॻाल्हाए उन सां प्यार करण थोड़ो भला अन्या ॿियो रुख वठां मन तोखे सम्झ अचे मुंहिंजे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना हुज़ूर जा मस्ताना हुज़ूर के अल्लाह कीअं नवाज़ियो हिकिड़ो शइ इस मन ते लिखा लक़बन ते लिखा वाह वाह महबूब खुदा कर इल्म अता महबूब खुदा कर इल्म अता वल्लैल वरन जुल्फन ते लिखा इस मन ते लिखा लक़बन ते लिखा इस मन ते लिखा लक़बन ते लिखा महबूब खुदा कर इल्म अता वल्लैल वरन जुल्फन ते लिखा लक़बन ते लिखा इस मन ते लिखा तुझा इस्म अखिल जा ठार अगिर तुझा इस्म अखिल जा ठार अगिर अस चुमदा हूं बेड़ा पार अगिर थींदा आशिकन के दीदार आहिन थींदा आशिकन के दीदार आहिन नगीदार तुझे नेड़न दिल खा महबूब खुदा कर इल्म अता वल्लैल वरन जुल्फन ते लिखा खुदा लक़बन साण नवाज़ियो थई खुदा लक़बन साण नवाज़ियो थई ताहा जो ताज परायो थई अरशन तेरा जो करण वारा अरशन तेरा जो करण वारा मेरा जब